अस्सलामुअलैकुम नाज़रीन, जी चलमा न्यूज़ में भली कार तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। टंडे हैदर लग ॻोठ टंडो बावल में मीरनी मुग़लनि जे दौर खां क़ाइम शाह मूसा क़ब्रिस्तान तरजीही बुनियादुनि ते नज़रअंदाज़। हालिया तूफ़ानी बरसातुनि खां पोइ क़ब्रिस्तान जा रोड रस्ता नाकारा बणियल, जॾहिं त चौफेर दीवार न हुजण करे कुता ॿिला तोड़े ॿिया ख़तरनाक जानवर क़ब्रिस्तान जी बेहुरमती करण लॻा। उन ॾिस में दरगाह शाह मूसा बुखारी जी ख़िदमत गुज़ार फ़कीर ख़ादिम परियाड़ यूसुफ पमर मीडिया खे ॿुधायो त 1000 सदी गुज़री चुकी है हिजरी। इहा ख़बर आहे असांजे वॾनि असांखे ॿुधायो आहे। का बि अहिड़ी सहूलियत कान, न पाणी आहे, न मिड़ई ॾुख जो हुयो। 1000 कटियो आहे, मिड़ई टेम कयूं, ॿियो का बि सुख कोन्हे। न पाणी आहे, न का पूरी बिजली आहे, न को माण्हू ई अहिड़ो कोन्हे जेको हमशेरी थिए। नाम वठियो असांखां, सभु ॻाल्हियूं करियो, सभु को पंहिंजे घर भॼियो वञे, असीं हुते आहियूं। कब्रिस्तान में जेका सरकारी तौर ते चौदीवारी ॾियारी वेंदी आहे, छा हिते कब्रिस्तान में किथे चौदीवारी ॾियारी वई आहे सरकार तरफ़ां? न, कॾहिं कोन ॾियारी वई आहे। त उन सां कहिड़ा मसइला पैदा थियनि था चौदीवारी न हुजण जे करे? साईं, सभु कुझु जो भेद थो थिए, मुक़ामनि जी बेअदबी थी थिए, माल अचो वञनि, को वण वठियो पियो वञे, को कहिड़ो इहो जान लॻो पियो आहे। मोहम्मद यूसुफ हाले पोटो हिते ई असांजो कब्रिस्तान जेको मीरनि जे बादशाह खां वठी आहे, शाह मूसा कब्रिस्तान। हिन में तंहिं वक़्त खां वठी का बि सहूलियत न आहे हिते, न को बाउंड्री वाल आहे, न को रोड रस्तो आहे, न को पाणी, न को बिजली। हिते ई 7 राजनि जो कब्रिस्तान आहे, जंहिंमें हाले पोटा, पंवर, बबर, ॾेरा, शेख, कई ज़ातियूं आहिनि, परिहाड़, चांडिया, ऐं हिते टंडे बावल जा रहाशी जेके आहिनि, ख़ासि अली, भुरगड़ी, सभु हिते दफ़न थियल आहिनि। पर हिते का बि सहूलियत माना दीवार चौदीवारी कॾहिं बि कंहिं कोन ॾिनी आहे। असां वसवारनि खे चवंदासीं त महिरबानी करे हिनखे बाउंड्री वाल ॾिनो वञे। हिते मुख़्तलिफ़ जानवर अचनि था, छेड़ूं अचनि थियूं, हाली तव्हां ॾिसो पर त क़बरूं खोटी पियूं आहिनि, जेके लाशनि जी बेहुरमती थी थिए। महिरबानी करे हिते असां लाइ चौदीवारी ॾियारी वञे, पाणी ऐं बिजलीअ जो बंदोबस्तु कयो वञे। को बि कोन्हे, को बरसाति पए थी त माण्हू हली नथो सघे बसि कब्रिस्तान में। सो महिरबानी करे इहो थोरो हिन पासे तवजो ॾियो। हीअ 20 एकड़ में कब्रिस्तान शाह मूसा जो अंदर पाणी, बिजली, रोड रस्तनि जो बंदोबस्त न आहे, जंहिं सबबि मक़ामी माण्हू मैयर दफ़नाइण लाइ सख़्तु परेशान आहिनि। ॿी तरफ़ चौदीवारी जो को ख़ासि इंतज़ाम न हुजण करे कुता ॿिला सेहड़ तोड़े ॿिया ख़तरनाक जानवर क़बरुनि खे खोटे मुर्दनि जो मांस खाइण समेत बेहुरमती कनि था, जीअं त मक़ामी इंतिज़ामिया वॾी एराज़ी ते मुश्तमिल शाह मूसा बुखारी जी क़ब्रिस्तान खे सरासर नज़रअंदाज़ करे इलाइक़े वासियुनि खे परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। उन्हनि वसवारनि खां घुर कंदे चयो त मक़ामी क़ब्रिस्तान जो तरक़ियाती कमु कराइण समेत बेहुरमती खां बचायो वञे। वधीक तफ़सीलुनि लाइ ॾिसंदा रहो जी चलमा न्यूज़.tv।